तो छड़ छड़ वो भी बददा को फत करे तो शू बलारे बदन वो 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 को फत करे तो शू बलारे बदन प्यार सां मोहब्बत सां जेके फैसला कबा आहिनि उन्हनि में ई कामयाबी मिलंदी आहे। तुंहिंजा उहे दोस्त दुश्मन जेके तुंहिंजी पर में उहे दोस्त आहिनि पर उहे दोस्त न आहिनि दुश्मन आहिनि त उन्हनि जे चवण ते मूंखे ख़्वार कयो अला हाणे त मुंहिंजो दिमाग़ ई कमु नथो। अरे मां सभिनी सां काथे सलाह कई मां पंहिंजे नंढे हूंदे वेझनि दोस्तनि सां आशिक़ दाए वारनि सां इन्हनि सां सलाह कई भाषा माण्हू तॾहिं तोखे धार कयो ईअं वरी काथे धार कयो मां ईअं सलाम दुआ वारनि सां सलाह थोरी कई। ॾिस बाबा ॾिस 15वीं सदी में ईसी सन जा अजूबा तो मूंखां मुंहिंजी ज़ाल मुंहिंजो सुकून जुदा कयो ॿुधाए मुंहिंजो दिमाग़ कहिड़ो कमु कंदो? तुंहिंजो दिमाग़ जोड़े जे मथे में फिट थियलाया उन्हनि अंग्रेज़नि खां पुछ जिन जूं ज़ालूं विख ते उन्हनि जो साथ थियूं ॾियनि ऐं असां धार करण में घर उछेड़नि में ससु नुंहुं खे परचाइण में उमिरियूं ॻरियूं थी वञनि। यार ज़ाल सां फोटू कढाए फेसबुक ते छा था रखूं 7 महीना माइटनि खे परचाइण में लॻी था वञनि अञा बि दिमाग़ कमु करे यार। हा सही आहे केरु ते ज़ाल सां भाकुर पाए वरी फोटू कढाए वरी फेसबुक ते रख न सही ज़ाल खे भाकुर न पाइबा बाक़ी हुनखे पोती पाराए राल ते रखी छॾिबी आहे। ओ बाबा कुझु ख़्यालु कर तोखे इहो यादि आहे न भुटे साहब जे दौर में 9 सितारनि बाज़ारूं बंदि करायूं हुयूं न। हा सही आहे बंदि करायूं लाहौर खां लाड़काणे ताईं कराची खां कश्मीर ताईं पोइ उनजो नतीजो छा निकितो ॿुधाए? शहर जे पोश इलाइक़नि में मॉडर्न अॾा था हलनि। शहर जो उहो गंद जेको हिकिड़ी कुंड में पियो हूंदो अॼु सॼे मुआशिरे खे बदबूदार करे रखियो अथसि। ओ बाबा साईं अॻे जेके नज़रूं न्याणियुनि खे ॾिसी हेठि झुकंदियूं हुयूं अॼु स्कूल वेंदड़ ॿार खे बि कोन थियूं बख़्शनि। इहा ॻाल्हि लॻी मीडिया ते सेंसर जी छूट मोबाइल ते यूट्यूब त माण्हुनि खे माणपे मां ई कढी छॾियो आहे। जेकॾहिं तव्हां बि गिदड़ वांगुरु बूढ़े में बूथ विझी वेही रहंदव त पोइ हिन क़ौम जो छा थींदो? हिन मुल्क जे सियासतदाननि वांगुरु अखियूं ॿूटे पंहिंजे लाइ न सोचियो हिते ॿिया बि इंसान रहनि था। इंसाफ़ हिकु जहिड़ो हुजे सभिनि जे लाइ। इहा ॻाल्हि दिलि सां लॻी मां खे सॾु कर माउ खे बचाई बसि मां पंहिंजे उॿारनि फैसलनि ते हाणे अॼु शकी थो थियां शर्मिंदा हुया। मां पंहिंजी उमिरि त काटे वियुसि पर मूंखे पंहिंजे पुट ऐं नौजवान नुंहं खे अलॻि न करणु खपंदो ऐं यानी तूं बि मां पुट सां गॾु तुंहिंजो बि गुनाहगार आहियां मूंखे माफ़ कजो। तव्हां ॿई अगरि रिलेट हूंदव त मुस्तक़बिल लाइ सोचे बि त सघंदव नी। हा ईअं अकेलो ईअं त न हुजे न कुझु। हा पाड़े वारा बाबा अॼु मुंहिंजो बाबो थी ॾेखार मूंखे मुंहिंजी ज़ाल वापसि ॾे वठी वञ पंहिंजी ज़ाल पोइ ही रिलैक्स दिमाग़ ॾिस कीअं थो नयूं आइडिया सोचे माना ॾे वठि कयूं। हा वारो कर ॾे वठि कयूं नी माना हल मुंहिंजी ज़ाल मोटाए ॾे पहिरियां न अॻ में इहा ॾे तो ते एतबारी कोन्हे। हा न उहो वीटो पावर त मूं वटि आहे भला हिन हथ सां ॾे हुन हथ सां वठि। हा ईअं कर हेॾे आ धीअ हेॾे आ हेॾे तरस पोइ ईअं हथ विझां अॻ में मां हा हाणे हलिया न ये ॻाल्हि त ॿुधो एॾी कश्मीर आज़ाद थी वियो बाबा एॾी महिनत छो कराई हिनखे खणी हीअं चवां ॿियो छा हक़ बिना कुकुर सलाद पाट बचाई